बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब, तू तबीब, तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़न के। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां आज़मत रमज़ान हिन ट्रांसमिशन जी शुरूआत करण जी कोशिशि कंदी आहियां ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त अव्हां ताईं असां हिन ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत करे पहुचाए सघूं। हीअ ट्रांसमिशन मेहरान टेलीविज़न तां लाइव नशर थी रही आहे ऐं तव्हां आंजी टेलीविज़न स्क्रीन्स ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो। खोड़ सारियूं दुआऊं नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ त ही रमज़ान अज़मत रमज़ान अव्हां जे लाइ बि ॾाढो भलारो थिए, रहमत जो थिए, मग़फ़िरत जो थिए, छाकाणि त ही महीनो ई रहमतुनि जो आहे, बख़्शिश जो महीनो आहे, मग़फ़िरत जो महीनो आहे। बसि अल्लाह पाक जी बाज थिए या अल्लाह पाक जी नज़र असां ते हुजे, अल्लाह पाक असां ते रहम फ़रमाए। पंहिंजे हबीब करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदक़े में अल्लाह पाक असांजे पंहिंजनि जी मग़फ़िरत अता फ़रमाए जेके हिन दुनिया में कोन आहिनि ऐं जेके हिन दुनिया में असां साण आहिनि उन्हनि खे रब पाक वॾी ॼमार नसीब फ़रमाए ऐं सिहत सां तंदुरुस्ती सां अल्लाह पाक असांखे हलाए। छाकाणि त जेको माण्हू सिहतमंद आहे, जेको माण्हू तंदुरुस्त आहे, जेको माण्हू पंहिंजा कम पाण करे सघे थो, कंहिंजो मोहताज कोन आहे, हक़ीक़त में उहो इंसानु इलाही ख़ुशनसीब आहे। ॿी ॻाल्हि त माह रमज़ान जो महीनो जॾहिं बि असां उन जी लिज़त खे सम्झूं था, जॾहिं माह रमज़ान में असां इबादतूं करियूं था, जॾहिं असां उहो सुकून उहो लुत्फ़ वठण जी कोशिशि कंदा आहियूं त पोइ यकीन करियो त हर मज़हब खां असांखे इंसानियत मथे नज़र ईंदी आहे। बसि एतिरी कोशिशि हुजणु खपे त पाण कंहिंजे लाइ को असांजे तरफ़ खां, असांजी ज़ुबान जी तरफ़ खां, असांजे ॻाल्हाइण सां, असांजे लहजे सां, असांजे हुजण सां कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे। त मां सम्झां थी ही महीनो असांजे लाइ ख़ूबसूरत थी वेंदो, पर अॻियां जी ज़िंदगी बि असांजी ॾाढी सुठी थी वेंदी, ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कौल आहे त दुनियावी लिज़तुनि खां इंसानु ॿाहिरि अची वञे त पोइ शायदि इंसानु हक़ीक़ी ज़िंदगी जे बारे में सम्झी वञे ऐं इंसानु ॾुॼणु छॾे ॾिए, छाकाणि त रोज़ी रिस्क जो बंदोबस्तु अलाह जे तरफ़ खां थियलु हूंदो आहे ऐं इज़तुनि जो ज़ामिन बि असांजो परवरदिगार ई हूंदो आहे। त बसि ॾुॼणो उन परवरदिगार जी ज़ात खां आहे। ॿी ॻाल्हि त जॾहिं बि रोज़े जी हालत में हूंदा आहियूं, बुख ते हूंदा आहियूं, उन में हूंदा आहियूं त इन ॻाल्हि जो अहसासु बि थींदो आहे परवरदिगार जे लाइ पाण बुख ते उन ते हूंदा आहियूं त अल्लाह पाक 70 माण्हुनि खां वधीक चाहींदड़ हूंदो आहे, पंहिंजो कंदड़ हूंदो आहे, पंहिंजे बाने खे पंहिंजे तरफ़ वठी ईंदो आहे परवरदिगार ऐं रहमत जी नज़र कंदो आहे ऐं मग़फ़िरत बि पाण फ़रमाईंदो आहे ऐं जन्नत खे बि हुकुम ॾींदो आहे त तूं तयारु थी वञ, छो त हीउ मुंहिंजो बानो मुंहिंजे लाइ मुशक़त करे पियो, महिनत करे पियो, बुख ते आहे, उन ते आहे। तव्हांखे ॿुधाईंदसि त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां केरु सहकारी आहे, टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, टपाल मेज़बान, सिंधी मेज़बानी जी सुञाण, वाइटल पियो, ज़िंदगी जियो, फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा मलिका मसाला जंहिंखे ज़ाइकनि जी मलिका बि चयो वेंदो आहे ऐं उन खां अलावा पिंक सॉल्ट। सो पिंक सॉल्ट जे हवाले सां तव्हांखे आउं थोरो ॿुधाईंदसि त पाकिस्तान में पहिरियों भेरो रेसिपी मसालनि में शामिलु कयो वियो आहे हिमालयन पिंक सॉल्ट। मलिका मसाला पाकिस्तान में पंहिंजी नोयत जो पहिरियों ब्रांड आहे जंहिं पंहिंजी रेसिपी मसालनि में आम लूण जे बजाए 100% कुदरती ऐं 3 दफ़ा साफ़ कयल वाइटल हिमालयन पिंक सॉल्ट शामिलु कयो वियो आहे, छो त मलिका ज़ाइक़े सां गॾोगॾु पंहिंजे सारिफ़ीन जी सिहत खे बि अवलीन तरजीह करार ॾिनो आहे ऐं मलिका खे चयो वेंदो आहे त मलिका ज़ाइक़नि जी मलिका आहे, ज़ाइक़नि जो मसालो आहे। सो असां किचन जी तरफ़ वधूं था ऐं किचन में सईदा आलम साण अव्हांजी मुलाक़ात थींदी आहे। अस्सलाम वालेकुम सईदा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अॼु पंजो रोज़ो आहे? बिल्कुलु। हीअं लॻे पियो कल्ह पहिरियों रोज़ो हुयो। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो रोज़ो, टियों रोज़ो, चौथों रोज़ो गुज़री वियो, अॼु पंजो रोज़ो आहे। छा चवणु चाहींदियूं? यही कहना चाहूँगी जैसे कि कल कहा था, वक्त बहुत तेज़ी से गुजर रहा है, हाथ से ना जाने दें, इस वक्त की कदर करें और इस वक्त को जैसे कहते हैं ना कैश करवाएं, इबादतें कर कर दूसरों की मदद करके अपने रब को राज़ी कर लीजिए इस महीने में। सही, बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। तव्हां पंहिंजे तरफ़ खां प्रोग्राम जी सुठी शुरूआत कई आहे। असां रेसिपी जी तरफ़ वधंदासीं। छा रेसिपी आहे अॼु? आज की रेसिपी मलका ने बहुत आसानी कर दी मेरे लिए। सच में मैं आज बहुत ज़्यादा हल्का हल्का फील कर रही हूँ। तो मलका की ही चीज़ों का इस्तेमाल करते हुए आज हम 2 रेसिपीज़ तैयार करने वाले हैं। फर्स्ट ऑफ ऑल हम मीठी सवैयाँ तैयार करेंगे जो कि मलका की हैं, और उसके बाद हम कोरमा तैयार करेंगे, वो भी मलका का मसाला इस्तेमाल करके। मलका चूँकि जायकों की मलका है और ख़ासकर रमज़ान में, एक तो इसकी इम्पॉर्टेंट बात ये है कि इसमें सारे हर किस्म का मसाला दिया जाता है। उसके अलावा हमें हिमालयन पिंक सॉल्ट जो कि 100% प्योर है और 3 दफ़ा साफ़ किया गया है,
यानी सवाल ही पैदा नहीं होता कि ये हमारी सेहत को नुकसान दे सकता है। और इसके अलावा सवैयाँ मीठे में और फ्राइड अनियन को आज हम इस्तेमाल करने वाले हैं। तो पहली रेसिपी है हमारी सवैयों की। तो सवैयों के लिए मुझे 1.5 किलो दूध चाहिए, जो कि मैंने ले लिया है। ये कच्चा है, इसे मैं अभी पकाऊंगी और किस तरह पकाना है ये मैं आपको बताती हूँ। इसके बाद मैंने हाफ कप के करीब शुगर ले ली है। उसके बाद मैंने खोया लिया है, ऑप्शनल है, डालना चाहे तो डाल ले वरना कोई मसला नहीं है। उसके बाद बादाम और किशमिश मैंने ली है हस्बे जायका, हस्बे ज़रूरत और गार्निशिंग के लिए। तो जो दूध है हम पहले दूध को पकाएंगे, इसमें शुगर ऐड करके और थोड़ा सा खोया ऐड करके और इसे इतना पकाना है कि थोड़ा सा अच्छे से, थोड़ा सा नहीं बल्कि अच्छा खासा ये पक जाए, गाढ़ा गाढ़ा सा हो जाए। और इसके अलावा हम साथ में सवैयाँ फ्राई करेंगे थोड़ा सा ऑयल इस्तेमाल करके। और ये कैसे करना है मैं आपको फिर साथ के साथ बताती जाऊँ। अच्छा, माना घरो घर असां ॾिसंदा बि वेंदासीं त सईदा आलम कीअं रेडी करे पई। ऐं जेके असांजा व्यूअर्स आहिनि, सिंपल रेसिपीज़ हूंदियूं आहिनि। जॾहिं असांजो प्रोग्राम स्टार्ट थींदो आहे, ट्रांसमिशन लाइव हूंदी आहे, त ईअं बि थींदो हूंदो काफ़ी घरनि में तव्हांजी रेसिपीज़ खे फॉलोअप कयो वेंदो आहे। सो कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां सिंपल खां सिंपल रेसिपी खणी अचूं ऐं जेका जल्दी सां तयारु थी वञे ऐं तव्हांखे बि आसानी थिए त तव्हां घर में बि उनखे ट्राई करे सघो था। सो मां पंहिंजी सीट ते अची चुकी आहियां, प्रोग्राम जी तरफ़ ऐं बाक़ाइदगी सां वधां पई। अव्हांजे आॾो हाणे आऊं तारीफ़ कराईंदसि जेके असांजा आयल मुआज़िज़ महिमान आहिनि। सो इंट्रोडक्शन जी तरफ़ वधां थी। पहिरियां जेके असां वटि महिमान मौजूदु आहिनि, सुननि नालो आहे नायाब। ऐं नायाब जी ख़ुसूसियत ॿुधाईंदी हलां त नायाब जो आवाज़ बि नायाब जीअं नायाब आहे। नायाब सां पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात थी चुकी आहे ऐं माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत आवाज़ जूं पाण मालिक आहिनि। ऐं वेलकम चवां थी नायाब, अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में ॿियूं जेके गेस्ट मौजूदु आहिनि, संदसि नालो आहे खतीजा ऐं खतीजा बि नाथवान आहे। खतीजा जो बि आवाज़ माशाअल्लाह सां तमामु सुठो आहे। खतीजा तव्हांखे बि मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा व्यूअर्स अवां सां आऊं मुलाक़ात कराईंदमि इकरा मुंतहा जी। इकरा मुंतहा बि नाथवान आहे ऐं सुठे आवाज़ जी पाण मालिक आहे। इकरा आऊं अव्हांखे वेलकम चवां थी, अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा असांजे हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में जेके ॿिया महिमान आहिनि, नादिर अली अबो साहब, भाउ खे आऊं भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम वदा। ऐं लास्ट में जेके असां वटि महिमान आहिनि, जॾहिं त असां स्टार्टिंग कोशिशि कई पे त अदा खे असां इनवाइट कयूं ऐं माशाअल्लाह असां अॼु टियों रोज़ो आहे। अदा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। गुलाम कादिर ओठो साहब, अदा आऊं तव्हांखे भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो, ठीकु आहियो? माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। ऐं शुरूआत कीअं कजे, जेकॾहिं हमद खां शुरूआत कई वञे त मुंहिंजे ख़्याल सां तमामु बहितरीनु असांजी स्टार्ट थी वेंदी ट्रांसमिशन जी। सो हमद तव्हां पढ़ंदा ऐं अव्हां जोड़ीअ में पढ़ंदा जी। बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। अल्लाहु 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 अल्लाहु। हो जेको सारे जहान खे पाले पयो, जिन्नो इंसान मलक मच्छियूं पाले पयो। हो जेको सारे जहां खे संभाले पयो, जिन्नो इंसान मलक मच्छियूं पाले पयो। सोई अल्लाह वा हिकड़ो नाले मिठो, सोई अल्लाह वा हिकड़ो नाले मिठो, सोई अल्लाह हिकड़ो नाले मिठो। हो जे जा मुहताज कुल, जे जा मुहताज कुल, जे जा मुहताज
कुल तू मां आहियूं अल्लाहु 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 है सोहणी सूरत ॾई जंहिं आ इंसान क्यो ॾई कलमो ऐं क़ुरान मुसलमान क्यो सोहणी सूरत ॾई जंहिं आ इंसान क्यो ॾई कलमो ऐं क़ुरान मुसलमान ऐं हीअ आला उत्तम आहे एहसान क्यो हीअ आला उत्तम आहे एहसान क्यो हीअ आला उत्तम आहे एहसान क्यो नहीं निर्मल नबी नहीं निर्मल हाँ नहीं निर्मल नबी के सफा सुरखरो अल्लाहु 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 माशाल्लाह ट्रांसमिशन की तरफ अॻियां वधंदे घणो वक़्तु ज़ाया न कंदे असांजे जेके मौजूद मेहमान आहिनि ऐं चाहींदसि त सभिनीनि खे भरपूर मौक़ो मिले ऐं असां ज़िक्र ऐं फ़िक्र ॿुधंदा रहूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा नाते कलाम असां ॿुधंदा रहूं। सो इकरा असां वटि मौजूदु आहे। इकरा मुंतहा इकरा ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदसि त तव्हां शुरूआति कयो हाणे पंहिंजे तरफ़ खां। छा ॿुधाईंदव? पहिरीं ॿुधायो ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली करम करया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह पुकारियां थी पुनहल तोखे खणी हथड़ा मदीने दे पुकारियां थी पुनहल तोखे खणी हथड़ा मदीने दे बधी बाहूं करयां दाहूं तुझे दरिया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह। ट्रांसमिशन में हिकिड़ी नंढड़ी ब्रेक थियो ऐं ॿुधाईंदी हलंदसि त हिन स्पेशल अज़मत रमज़ान मुबारक जी माहे रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन खे कंहिं असांखे सहकार कयो आहे। सो टैंक कयो आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण
वाइटल पियो ज़िंदगी जियो, फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, मलिका मसाला जिनखे ज़ाइकनि जी मलिका बि चयो वेंदो आहे, ऐं उन खां अलावा पिंक सॉल्ट। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक की तरफ़ वधूं था, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था अज़मत रमज़ान में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी हिन अज़मत रमज़ान स्पेशल माह रमज़ान जी ट्रांसमिशन में, जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण, ऐं उन खां अलावा वाइटल पियो ज़िंदगी जियो, फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी एंड दिस इज़ फॉर सादिया, सईदा दिस इज़ फॉर मी एंड दिस इज़ फॉर यू। उन खां अलावा मलिका जिनखे चयो वञे थो त मलिका ज़ाइकनि जी मलिका आहे, ऐं उन खां अलावा पिंक सॉल्ट। सो जॾहिं पिंक सॉल्ट जी ॻाल्हि थी आहे ऐं मलिका खे चयो वञे थो त मलिका ज़ाइकनि जी मलिका आहे, त असां ॻाल्हि कंदासीं असां पंहिंजे नंढड़े प्यारे किचन जी। जी, रेसिपी का पहला स्टेप दूध बॉईल करना है आपने, चूँकि मैंने कच्चा लिया था, हाँ जी, आप पका भी ले सकते हैं। तो कच्चा दूध मैंने लिया 1.5 किलो और मैंने उसे पकने के लिए रख दिया है। इसमें हमने साथ के साथ ही शुगर ऐड कर देनी है, जितनी मैंने बताई आपको, हाफ कप के करीब। अगर आप सवैयाँ डालने के बाद उसमें चीनी ऐड करेंगे तो आपकी सवैयाँ फट जाएंगी, और ऐसा अक्सर हो जाता है। सही, सवैयाँ थोड़ी सी, बस यही स्टेप मेन है जो आपको फॉलो करना है, वरना आपकी सवैयाँ फट जाती हैं। और अक्सर औरतों को, लड़कियों की ये शिकायत रहती है, मेरी सवैयाँ फट गई। तो उसके लिए आपको ये करना है कि आपने दूध उबालते हुए उसमें चीनी डाल देनी है और इसे अच्छे से बॉयल आने देना है, जो कि आने वाला है। तो इसके बाद हमने दूसरा बर्तन लेना है, उसमें हमने सवैयाँ ली हैं मलका की, जो कि 150 ग्राम्स के करीब है एक पैकेट, और हमें 1.5 किलो दूध में 150 ग्राम्स ही चाहिए। तो हमने इसे तोड़ लेना है छोटा छोटा करके, और दूसरे बर्तन में 2 to 3 टेबलस्पून ऑयल, बटर या देसी घी, जो भी आप डालना चाहें, आपकी मर्जी है। वो डालने के बाद इसे हल्का सा 1 मिनट के लिए, 1.5 मिनट के लिए फ्राई कर लेना है। ज़्यादा नहीं करना, सवैयाँ जल जाएंगी, ये नाजुक चीज़ है। तो उसको फ्राई करने के बाद हम अपने पकते हुए दूध में ऐड कर देंगे, और इसे इतना पकाना है कि इसकी थोड़ी लाइट ब्राउनिश, बिल्कुल ब्राउनिश हो, जैसे ही गोल्डन ब्राउन हो, आपने इसमें ऐड कर देना है। तो उसके बाद फिर हमने क्या करना है कि इसको पकने देना है, और जब ये ऑलमोस्ट रेडी हो जाए, फिर हमने इसमें ड्राई फ्रूट्स ऐड करने हैं, अपना खोया ऐड करना है, और इसे डिश आउट कर लेना है। ओके जी। ऐं पोइ सईदा हाणे छा था चओ, अॻियां वधूं ट्रांसमिशन जी तरफ़, ऐं नायाब बि असां वटि मौजूदु आहे। ऐं नायाब ॾाढी प्यारी नात खान आहे। नायाब कीअं आहियो, ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ॿियो ॿुधायो नायाब, अॼु जी छा सिलेक्शन आहे? माशाल्लाह जी, बिस्मिल्लाह करें। वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक। तेरे तेवर मेरा ज़ेवर, तेरे तेवर मेरा ज़ेवर, तेरी खुशबू मेरी चादर, तेरी खुशबू मेरी चादर, तेरा शेवा मेरा मसलक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक। मेरी मंजिल तेरी आहट, मेरा सिदरा तेरी चौखट, मेरी मंजिल तेरी आहट, मेरा सिदरा तेरी चौखट, तेरा गागर मेरा सागर, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक, वरफ़अना लक ज़िक्रक। तेरी मिदहत मेरी बोली, तू खजाना मैं हूँ झोली, तेरी मिदहत मेरी बोली, तू खजाना मैं हूँ झोली, तेरे ज़र्रे मेरे दीप
दीपक वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक। मेरी सोचें है सवाली मेरा लहजा हो बिलाली। मेरी सोचें है सवाली मेरा लहजा हो बिलाली। शब तीरा कर खीरा वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक वरफाना लका जिक्रक। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इलाही प्यारो इलाही ख़ूबसूरत सुठो आवाज़ तव्हांजो। ख़दीजा बि असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि ऐं आउं चाहींदसि त ख़दीजा खे मां भरपूर मौक़ो ॾियां। ख़दीजा कैसी हो आप, ठीक हो? माशाल्लाह माशाल्लाह। चलो आपकी क्या सिलेक्शन है, क्या सुनाएंगी आप? माशाल्लाह जी बिस्मिल्लाह करें। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बना हूँ। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बना हूँ। उनके टुकड़ों से एज़ाज़ पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बना हूँ। देखने वालों मुझको न देखो, देखना है अगर तो ये देखो, देखना है अगर तो ये देखो। किसके दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ। उनके टुकड़ों से एज़ाज़ पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ। सुभान अल्लाह।
माशाल्लाह माशाल्लाह ख़दीजा इलाही ख़ूबसूरत इलाही प्यारो आवाज़ ख़दीजा जो ऐं मां तॾहिं ई कोशिशि कयां पई त सभिनीनि खे भरपूर मौक़ो ॾींदा वञूं छाकाणि त असां वटि जेके बि असांजी भेनरूं शामिलु थींदियूं आहिनि स्टार्टिंग खां उन्हनि जी ख़्वाहिश बि हूंदी आहे नात ख़्वान बणिजण जी ऐं जॾहिं हिकिड़ो मौक़ो मिले थो जॾहिं हिकिड़ी स्क्रीन मिले थी त मां सम्झां थी त हिकु होस्ट जॾहिं साम्हूं हूंदो आहे त उहो पूरे कंहिं बि प्रोग्राम में हुजे एज़ अ ड्राइवर हू पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहंदो आहे ऐं कोशिशि इहा बि करणु खपे त असां जेके बि असांजा महिमान अचनि था ऐं स्पेशली जेके न्यू असां वटि प्यारियूं अदियूं ईंदियूं आहिनि त उन्हनि खे असां भरपूर मौक़ो ॾियूं असां अॻियां वधूं था पंहिंजी हिन ट्रांसमिशन जी तरफ़ सईदा आलम खां थोरो पुछंदी हलंदसि छाकाणि त असांजो सुठो प्यारो जेको किचन आहे उन सॼे किचन खे सईदा पाण संभालींदियूं आहिनि सो सईदा आलम हाणे ॿुधायो तव्हां चयो त स्टेप वाइज़ आऊं ॿुधाईंदी वेंदसि त मां चाहियां पई त तव्हां स्टेप वाइज़ पहला स्टेप दूध बॉईल करना चीनी डाल के, दूसरा स्टेप हमने फ्राई की अपनी सवैयाँ और तीसरा स्टेप इसमें ऐड करने के बाद इसे हमने मीडियम टू लो फ्लेम पे पकाना है जी और इतना पकाना है कि ये गाढ़ा हो जाए। चूंकि ये पतली सेवैयाँ हैं तो ये ज़्यादा टाइम टेक नहीं करेंगी गलने में, लेकिन हमें इसकी कंसिस्टेंसी को देखना है। वो फिर मैं आपको बताऊंगी पकाने के बाद कि आपने इस हद तक इसको पकाना है, इससे ज़्यादा नहीं फिर वो अजीब अजीब हो जाएगा, इससे कम भी नहीं फिर वो सूप बन जाएगा, वो सेवैयाँ नहीं रहेंगी। तो उसके बाद फिर हम ज़्यादा कुछ नहीं है, मैंने जैसा कि कहा बहुत 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 ईजी रेसिपीज़ हैं, ये तो और भी ईजी है। इसमें अव्वल तो सिर्फ 2 चीज़ें ही जाती हैं, 3 दूध सवैयाँ और चीनी, लेकिन मैं 3 चीज़ें मज़ीद ऐड कर रही हूँ और वो भी आखिर में गार्निश करने के लिए। सही अच्छा ये थोड़ी स्पेशल है इनमें मिल्क भी ऐड थी है तो इनमें खोया भी तव्हां ऐड कयो पिया बादाम पिस्ता वटेवर जेको भी तव्हां विझो पिया इनमें सिंपली तव्हां ॿुधाईंदो त कीअं रेडी थींदियूं? सिंपली बस आपने दूध लेना है, उसमें चीनी ऐड करनी है, उसको उबालना है, सवैयाँ डालनी है और 10 से 15 मिनट में आपकी सवैयाँ रेडी। सही सही ज़बरदस्त ऐं पोइ वरी तव्हां जॾहिं डिश आउट कयो था पोइ तव्हां जेका बि हुन ते कारवाई कयो पाण करे सघो था ज़बरदस्त। अच्छा सईदा आलम ईअं थींदो आहे जॾहिं स्टार्टिंग में कुकिंग तव्हां कई पे त पोइ मिस्टेक्स घणियूं थोरियूं हाणे आराम आराम सां केतिरी इम्प्रूवमेंट आई आहे थोरो भला एक्सपीरियंस भी शेयर कयो। बिल्कुल अब भी होती हैं मिस्टेक्स, ऐसा नहीं है कि मैं मिस्टेक प्रूफ हो गई, अभी भी नून तेज हो जाता है, चीनी कम रह जाती है, चीनी तेज हो जाती है, कभी कभी शक्कर बन जाती है चीजें लेकिन ये है कि आप करते रहेंगे तो आपको प्रैक्टिस हो जाएगी। अब मुझे इस हद तक अंदाजा हो गया कि जब मैं अपनी चाय बनाने जाती हूँ ना तो अंदाजे से जितनी चीनी डाली उसके बाद मैं चेक भी नहीं करती, और अक्सर मेहमानों के साथ में मैं यही सलूक करती हूँ, उनकी चाय चेक नहीं करूंगी बस सर्व कर दूंगी, पता नहीं मुझे चेक करते हुए क्या होता है। तो मतलब ये है कि अल्हम्दुलिल्लाह 99% मेरा मीठा मेरा नमक पूरा होता है। और अम्मी घर में कहती हैं सईदा से पूछ लो, सईदा को पता है इसका और नाप का भी बता दो। किसका? नाप का। नाप अगर चावल बना रहे हैं तो कितने कप? हाँ, चावल ये करती चावल में मेरा इतना एक्सपीरियंस नहीं है क्योंकि ये सीट मेरी बड़ी आपी ने संभाल रखी थी। उनकी शादी के बाद मैंने बस 3-4 बार बनाए हैं बिरयानी बुबी जबरदस्त वाली, बाकी या छोटी बहन या बड़ी बहन, चावल का मेरा ज्यादा शोभा नहीं है। चले बिरयानी बड़ी अच्छी लगती है मुझे, ऐसे ही है। और आप बनाएंगी बिरयानी? एक्चुअली आप मैं बनाऊंगी आप जो है ना, आप मैंने कहा ना आप डेली की प्रैक्टिस रखे ना, अगर आप घर में रोजाना अपनी हंडिया बना रहे हैं या हफ्ते में एक बार जरूर लाजमी तौर पे किचन में जाना चाहिए, वरना फिर बहुत मसले मसाइल होते हैं आगे जाके। कोई अगर पकाने वाला ना हो तो फिर हम मुंह देखते हैं एक दूसरे का, यार कोई बना दो मुझे आता नहीं है। तो इस मोहताजी से बचें, अपना खुद करें सारा कुछ। सही सही ज़बरदस्त। अच्छा हाणे तव्हां रेडी बि थियो, तव्हां खां बि असां नात ज़रूरु ॿुधंदासीं सईदा आलम। बिल्कुल। ऐं नातिया कलाम तव्हांजो मूंखे ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे सईदा अॼु छा ॿुधाईंदी असांखे। ऐं स्टार्टिंग में थोरी प्रैक्टिस जेका हलंदी आहे हुन में मूंखे अंदाज़ो त थी वेंदो आहे, पर वक़्तु थी वियो आहे हींअर नड़ी ब्रेक जो। असां ब्रेक जी तरफ़ यकीनन वधंदासीं, पर पहिरीं आऊं चाहियां पई त असांजा ॿाहिरि मौजूदु आहिनि नादिर अली अबरो ऐं गुलाम कादिर उठो अदा, जेकॾहिं अव्हां ॿुधाए छॾियो त पोइ असांजी महफ़िल अञा वधीक ख़ूबसूरत थी वेंदी, सुठी थी वेंदी। हो जंहिं जा वल्लैल वारा वार, सुभान अल्लाह, सोहणा सोहणा घुंडड़ीदार, सुभान अल्लाह सोहणे जी मां छावा खान लिखां, सुभान अल्लाह सोहणे जी मां छावा खान लिखां, जंहिं जा वल्लैल वारा वार, सोहणा सोहणा घुंडड़ेदार, सुभान अल्लाह सोहणे जी मां छावा खान लिखां, सुभान अल्लाह दिल भर जी मां छावा खान लिखा है, जंहिं भी घिटीअ में आका कदम खणे पयो, चङी
तहिल्लुम मौला कसम खणे पयो चई अंत हिल मौला कसम खणे पयो हो जंहिं बि घिटीअ में आका कदम खणे पयो चई अंत हिल्लुम मौला कसम खणे पयो जाते प्यारे रखा पैजार सारे रस्ते में खुबकार जाते प्यारे रखा पैजार सारे रस्ते में खुबकार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खान लिखा सुबहान अल्लाह सोहण बर जी मां छावा खान लिखा हे रब पाक चूंडे सिफतूं रखियूं मुस्तफा जूं मज़ागल बसर जूं सुहिणियूं अखियूं मुस्तफा जूं रब पाक चूंडे सिफतूं रखियूं मुस्तफा जूं मज़ागल बसर जूं सुहिणियूं अखियूं मुस्तफा जूं जंहिं दम नेण खणल दिलदार बुलजन बिस्तर तां बीमार जंहिं दम नेण खणल दिलदार बुलजन बिस्तर तां बीमार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छावा खान लिखा सुबहान अल्लाह सुहिणल जी मां छावा खान जंहिंखे नवाज़ियो मौला लक़बल घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदबल घणनि सां जंहिंखे नवाज़ियो मौला लक़बल घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदबल घणनि सां आही जीअरो जाब जमार गंढ तो ताजदणीअ सां तार आही जीअरो जाब जमार गंढ तो ताजदणीअ सां तार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छावा खान लिखा सुबहान अल्लाह सुहिणल जी मां छावा खान लिखा माशाल्लाह ख़ूबसूरत आवाज़ बिल्कुल तव्हां झुमाए छॾियो ऐं वक़्तु थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जी तरफ़ व्यूअर्स सां वधूं था स्पेशल ट्रांसमिशन खे कंहिं स्पॉन्सर कयो आहे ॿुधाईंदी हलंदसि त टेंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण वाइटल पियो ज़िंदगी जियो फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी मलिका मसालनि खे ज़ाइकनि जी मलिका पिणु चयो वञे थो ऐं पिंक सॉल्ट नंढो ब्रेक आहे ब्रेक जी तरफ़ वधूं था जल्दी सां हाज़िर थियूं था अज़मत रमज़ान में सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में जिनजा सहकारी आहिनि टेंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण वाइटल पियो ज़िंदगी जियो फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी मलिका मसाला जिन खे ज़ाइकनि जी मलिका पिणु चयो वञे थो ऐं हुन खां अलावा पिंक सॉल्ट ऐं सभु किचन जूं शयूं ऐं माना किचन जी ॻाल्हि थिए पई सो किचन जी तरफ़ बि थोरो वधूं था ऐं किचन ॾाढो सुठो पियो लॻे सवैयूं जेके आहिनि उहे सईदा आलम डिश आउट करे वरितियूं जी सईदा हमारी पहली डिश बिल्कुल रेडी है जी हाणे ॿी डिश स्टार्ट करण वारा आहियो जी तव्हां? बिल्कुल ठीकु आहे पोइ हाणे इजाज़त ॾियो त भला अॻियां वधूं मेरी इजाजत की क्यों जरूरत है आपको तव्हां खां बि पढ़ाईंदासीं न तव्हां ॿुधायो पहिरीं तव्हां खां असां पढ़ायूं ना पहले उनसे बढ़वा ठीकु आहे अच्छा नमाज़ ऐं दुआ जो केतिरो कॉम्बिनेशन आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त जॾहिं आज़ान ॾिनी वेंदी आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं जॾहिं इंसानु उन वक़्तु बिस्मिल्लाह करे अॻियां वधे थो नियत सां अॻियां वधे थो नमाज़ अता करे थो ऐं जॾहिं दुआ घुरे थो पंहिंजे परवरदिगार खां जॾहिं इंसानु दुआ घुरे थो ऐं दुनिया खे विसारे परवरदिगार जे वेझो वञे थो त उन वक़्तु दुआ जी क़बूलियत हूंदी आहे ऐं दुआ उन वक़्तु दिलि सां घुरणु खपे अॻियां वधूं था ट्रांसमिशन जी तरफ़ असां वटि स्टार महिमान मौजूदु आहिनि ऐं आऊं चाहियां पई त असां अॻियां ज़िक्र ऐं फ़िक्र ॿुधूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नातिया कलाम
असां वटि नायाब मौजूदु आहिनि ऐं नायाब खां अलावा ॿुधाईंदी हलां त ख़दीजा बि मौजूदु आहिनि, ॿई नात ख़्वान आहिनि। इकरा मुंतहा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। नादिर अली अबरो साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। गुलाम कादिर ओठो साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सभु माशाअल्लाह असांजा इलाही सुठा नात ख़्वान आहिनि। नादिर अली अबरो ऐं गुलाम कादिर ओठो माशाअल्लाह असां पूरी सिंध में संदन नालो आहे, पंहिंजे आवाज़ सां पंहिंजो नालो ठाहियो अथनि ऐं तमामु सुठे आवाज़ जा मालिक आहिनि। सो शुरूआति तव्हां खां करायूं ॿीहर जी, बिस्मिल्लाह करियो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो मुझे महबूब साईं जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़ारन में गलण पधरो हो मुझे महबूब साईं जो हज़ारन में गलण पधरो हो मुझे महबूब साईं जो हज़ारन में हलण पधरो। हो सुञाणी दास भई हूंदो सुञाणी दास भई हूंदो सुञाणप में सजन पधरो हो मुझे महबूब साईं जो हज़ारन में हलण पधरो हो मुझे महबूब साईं जो। हज़ारे शख्स हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा पर हो हज़ारे शख्स हिक ॿिए खे आसरे हिल मिठे मदनी दे साडे हाल ते करम हज़ार थिसन अबू बकरो उमर उस्मानो अली हो साडी हामी चार यार थिसन। होसी कहर दी गर्मी ॾींहुं मैशर दे जदों जलवागर पंज तन पाक थिसन। मैं नाज़िश जे दे सहारे खां ओंदे लब चुलसन बेड़े पार थिसन। हो हज़ारे शख्स हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा पर हो हज़ारे शख्स हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा पर हो मोहम्मद घोट ॾे रोगी मोहम्मद घोट ॾे रोगी मोहम्मद घोट ॾे रोगी ॾुखायल जो ॾिसण पधरो हो मुझे महबूब साईं जो हज़ारन में हलण पधरो हो मुझे महबूब साईं जो। हशर जे ॾींहुं हर कंहिंखे ज़ुबां ते तार तो बंजी हो हशर जे ॾींहुं हर कंहिंखे ज़ुबां ते तार तो बंजी हो हशर जे ॾींहुं हर कंहिंखे ज़ुबां जी तार तो बंजी उते अल्फाज़ या उम्मती उते अल्फाज़ या उम्मती उते अल्फाज़ या उम्मती चिट्टा भी चवण पधरो हो मुझे महबूब साईं जो। हाँ हज़ारन में हलण पधरो हो मुझे महबूब साईं जो। किरोड़न शाइरन पंहिंजे पीरीअ जा शेर गाया हो किरोड़न शाइरन पंहिंजे पीरीअ जा शेर गाया हो किरोड़े शाइरन पंहिंजे पीरीअ जा शेर गाया हो महेसरिया मिड़नी में महेसरिया मिड़नी में महेसरिया
सफा अनजान जन पधरो हो मुझे महबूब साईं जो हजारन में हलण पधरो वो मुझे महबूब साईं जो। सुभान अल्लाह माशाअल्लाह। ऐं नायाब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। नायाब तव्हां छा ॿुधाईंदव हाणे? माशाअल्लाह माशाअल्लाह जी, स्टार्ट करें। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं, मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है, मेरा दीन और दुनिया मदीने में है। अर्श आज़म से जिसकी बड़ी शान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, एक ऐसा मोहल्ला मदीने में है। मुझ खताकार सा इंसान मदीने में रहे, मुझ खताकार सा इंसान मदीने में रहे, बन के सरकार का मेहमान मदीने में रहे। छोड़ आया हूँ दिलो जान ये कह कर आज़म, छोड़ आया हूँ दिलो जान ये कह कर आज़म, आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रहे। जब नज़र सूए तैबा रवाना हुई, साथ दिल भी गया साथ जा भी गई, साथ दिल भी गया साथ जा भी गई। मैं मुनीर अब रहूँगा यहाँ किस लिए, मैं मुनीर अब रहूँगा यहाँ किस लिए, मेरा सारा असासा मदीने में है, मेरा सारा असासा मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह माशाअल्लाह। थोड़ो किचन जी तरफ़ हाणे वधण खपे ऐं सईदा इंतज़ारु कनि पियूं त हाणे सईदा जो वारो केॾी महिल अचे थो, त सईदा तव्हां छा ॿुधाईंदा? दूसरी रेसिपी कोरमा और मलका का मसाला आज हम इस्तेमाल करने वाले हैं। नाते रसूल मकबूल कौन से सुनाएंगी? अच्छा सॉरी नाते रसूल मकबूल ताहिरा मैंने
आज एक बहुत खूबसूरत कलाम डिसाइड किया और माशाल्लाह उन्होंने समा बांध दिया है। हर बात मदीने में गम खार मोहम्मद की है जात मदीने में। बेशक बेशक बिगड़ी हुई बनती है, जाकर तो कोई देखे हालात मदीने के, हालात मदीने के। रहमत की बरसती है बरसात मदीने में। रहमत की बरसती है बरसात मदीने में। वो दिन भी तो आएगा वो रात भी आएगी, वो रात भी आएगी। दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में। गम खार मोहम्मद की है जात मदीने में। बिगड़ी हुई बनती है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं हर मुस्लमान जी इहा ई त ख़्वाहिश हूंदी आहे त हिकु भेरो मदीने वारो सरकार असांखे बि सॾु ॾिए। ऐं यकीनन ही जेको महीनो आहे हिन महीने में हर को पंहिंजे घरनि में ही स्पेशली जेको टाइम हूंदो आहे, असां घरनि में वेठा हूंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे छाकाणि त असां जीअं ई स्टार्ट थींदो आहे माह रमज़ान मुबारक जो महीनो त विर्द करणु शुरू कंदा आहियूं, तिलावत करणु शुरू कंदा आहियूं। कोशिशि हूंदी आहे त ख़तमु मुबारक जल्दी खां जल्दी पूरा कयूं, असां वरी ख़तमु स्टार्ट कयूं ऐं बख़्शरायूं। त हीउ महीनो ई हूंदो आहे ज़िक्र फ़िक्र जो, हीउ महीनो हूंदो आहे इबादतुनि जो। ऐं हिन ई महीने में घणे खां घणियूं इबादतूं कयूं वेंदियूं आहिनि। चवंदा आहिनि त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु जुमे ते नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके रेगुलरली स्टार्ट कंदा आहिनि इबादतूं करणु रमज़ान मुबारक जे महीने में। सो रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो ई आहे इंसान खे एहसासु ॾियारणु, इंसान में तक़वा पैदा करणु, इंसान में परहेज़गारी पैदा करणु, इंसान में इंसानियत पैदा करणु, इंसान में पंहिंजाइप पैदा करणु। ऐं हूअं बि असांजे परवरदिगार फरमाए छॾियो आहे त इंसान जी नियत ते दारो मदार आहे। जेकॾहिं तव्हांजी नियत सुठी आहे, तव्हांजी नियत भले जे लाइ आहे, तव्हांजी नियत सच जे लाइ आहे, तव्हांजी नियत ख़ैर जी आहे, त पोइ अव्हां सां बि भलो कयो वेंदो आहे। अॻियां प्रोग्राम जे तरफ़ असां वधूं था। असां वटि ख़दीजा बि मौजूदु आहे ऐं माशाअल्लाह सां नंढड़ी प्यारी ख़दीजा, एॾो आवाज़ु सुठो अथसि। ख़दीजा जी बिस्मिल्लाह की। मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद। मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना।
मेरे दिल में है यादे मोहम्मद। दिल शिकस्ता है मेरा तो क्या गम इसमें रहते है शाहिद आलम, इसमें रहते है शाहिद आलम। जब से मेहमान हुए हैं वो दिल में, जब से मेहमान हुए हैं वो दिल में, दिल मेरा बन गया है मदीना। मेरे दिल में है यादे मोहम्मद। मुझको तूफान की मौजों का क्या डर, वो गुजर जाएगा रुख बदल कर, वो गुजर जाएगा रुख बदल कर। ना खुदा है मेरे जब मोहम्मद, ना खुदा है मेरे जब मोहम्मद। कैसे डूबेगा मेरा सफीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद। मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद। सुभान अल्लाह। याद मोहम्मद। माशाल्लाह खदीजा जो आवाज़ इलाही ख़ूबसूरत, इलाही प्यारो आवाज़। ऐं आऊं हाणे शुक्रगुज़ार आहियां असांजा ॿई भाइर जेके असांजे प्रोग्राम में शामिल थिया, नादिर अली अबड़ो ऐं गुलाम कादिर ओठो। थैंक यू सो मच अदा, तव्हां प्रोग्राम में आया ऐं अव्हांजे हुजण सां असांजी ट्रांसमिशन ॾाढी माशाल्लाह सुठे तरीक़े सां स्टार्ट थी। तव्हां ट्रांसमिशन खे खणी बीठा ऐं थैंक यू सो मच। इकरा मुंतहा तव्हां प्रोग्राम में आया, तव्हांजी मौजूदगी बि असांजे प्रोग्राम जे लाइ इलाही सुठी रही। ऐं प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे नड़ी ब्रेक जो, ब्रेक जी तरफ़ असां वधूं पिया ऐं ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां कंहिं सेकार कयो आहे टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, टपाल मेज़बान, सिंधी मेज़बानी जी सुञाण, वाइटल पीओ, ज़िंदगी जियो, फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर। हुन खां अलावा मलिका मसाला, जिन खे चयो वञे थो त मलिका ज़ाइकनि जो मसालो आहे। ऐं हुन खां अलावा पिंक सॉल्ट। नड़ो ब्रेक आहे ऐं ब्रेक खां पोइ असां हाज़िर थियूं था अज़मत रमज़ान में। थैंक यू सो मच। ऐं इलाही शुक्रगुज़ार आहियां जेके बि असांजा महिमान आया। नायाब एंड खदीजा, तव्हां महिमान थियो फॉर मी, जेके चवंदा एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। हुन खां अलावा असां वटि फ़क़ीर गुलाम सवर जोखियो साहब मौजूदु आहिनि। अव्हां महिमान थिया वाइटल पीओ ज़िंदगी जियो वारनि जा। ऐं हुन खां अलावा मोहम्मद अली असांजा भाउ ऐं कारी मोहम्मद आकिब महिमान थिया मलिका मसाला, जंहिंखे चयो वञे थो त मलिका ज़ाइकनि जो मसालो आहे। थैंक यू वंस अगेन। ऐं मां हाणे इजाज़त वठंदमि असांजा व्यूवर्स जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव मां इजाज़त। इनशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं ऐं ॿीहर हिन महफ़िल खे अव्हांजे आॾो सजाइण जी असां कोशिशि कंदासीं। वेंदे वेंदे ऐं नातिया कलाम छॾींदी वेंदसि ऐं आवाज़ु हूंदो सईदा आलम जो। जी बिस्मिल्लाह। या नबी या नबी या नबी या नबी, नज़र करम फरमाना या नबी, नज़र करम फरमाना। ए हसनैन के नाना नाना, ए हसनैन के नाना नाना, ए हसनैन के नाना नाना, ए हसनैन के नाना। ज़हरा पाक के सदक़े में, मौला अली के सदक़े में, हसन हुसैन के सदक़े में,
हम सबको मदीने बुलाना, ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना। सबसे औला ओ आला हमारा नबी, सबसे बाला ओ आला हमारा नबी, सबसे औला ओ आला हमारा नबी, सबसे बाला ओ आला हमारा नबी। अपने मौला का प्यारा हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना। आपके दर का हूँ मैं भिकारी, आप है मेरे दाता, सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आप तो है रसूल अल्लाह मेरे आका, आप तो है आता है जिनको सबकी लाज निभाना। हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना।